Safari TV. अस्सलाम वालेकुम कलादी न्यूज़ में भली कार नाज़रीन जी त ज़िले मलीर में रिपोर्ट करे रहियो आहे असांखे अब्दुल हादी सुमरो। जी अब्दुल हादी सुमरो छा अपडेट आहिनि? जी बिल्कुल मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कराची वारे इलाइक़े ज़िले मलीर जोगी मोड़ वटि हज़रत जलाल खटी रहमतुल्लाह अलैहि लाइब्रेरी पारान मिराज मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वलादत हज़रत इमाम मौला अली पाक रज़ियल्लाहु ताला अन्हा सुगड़ कॉन्फ्रेंस थी गुज़री। प्रोग्राम जी शुरूआत कलाम मुक़द्दस सां थी गुज़री, जंहिंमें सॼी सिंधगाह नाले वारा सुगड़ शाइर अदीब दानिशवर ऐं सहाफ़ी कालम नगार शरीक थिया। सुगड़नि में सीनियर सुगड़ शाइर अदीब दानिशवर मुमताज़ अली अब्बासी, अहमद अली चांडियो, मोहम्मद मुरीद गाडाई, अब्दुल समद लगारी, अली नवाज़ लजवानी, इमदाद खुश्को, निज़ामुद्दीन सरोई, शाह बिटाई रहमतुल्लाह अलैहि जे रिसाले जो हाफ़िज़, खान मोहम्मद राजपर, मुअज़्ज़म अली सुमरो, आजिज़ वज़ीर अहमद, मुमताज़ अली सियाल, हुसैन बख्श गिलाल समेत पिणु ॿियनि काफ़ी ॾात धणियुनि सुगड़ाइप जा फ़न, सिंगार, ॾोर, गुलदस्ता, नातूं, गुजारतूं ऐं ॿियो फ़न जो मज़ाहिरो पेश कयो। महिमाननि में सीनियर सहाफ़ी कालम नगार सुल्तान मीर खटक, BBC न्यूज़ पेपर जो नुमाइंदो शफ़ी मोहम्मद गुरगेज, सहाफ़ी अब्दुल हादी सुमरो, अली ज़ैब कांदड़ो, शमसुद्दीन बिरोई, अब्दुल करीम शुटो, गुलाम रज़ा लुंड, शाहिद कांदड़ो, गुलाम साबिर बरियानी समेत सवें माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई ऐं आयल महिमाननि खे हज़रत शाह बिटाई रहमतुल्लाह अलैहि जा रिसाला ॾिना विया ऐं सुगड़नि खे ऐं सहाफ़ियुनि खे पिणु एवार्ड ॾिना विया। हिन कॉन्फ्रेंस जो कारवां ऐं कॉन्फ्रेंस कन्वीनर सुगड़ मंज़ूर अली सुमर जी अॻवानी में थी गुज़रियो आहे ऐं आख़िर में पिणु ताम जो बंदोबस्त बि कयो वियो। जी कलादी न्यूज़ सिंध मली रिपोर्ट अब्दुल हादी सुमरो।